अस्सलाम वालेकुम दोस्तों। आज अॼु आउं तव्हांखे ॿुधायां थो तव्हां हुन जार जे मथां चढ़ां थो ऐं तव्हांखे हिन जो दीदार करायां। ठीकु आहे, ऐं तव्हां हिन जो मज़ो वठणु हाँ। अभी जे हम मज़ा ले रहा है इस जार का। ये जार अक्सर असां माल चाहींदा हुआसीं, हिते घुमंदा हुआसीं फिरंदा हुआसीं, पोइ हिन जार हीअ जार न उहो जार आहे, हुनते असां ओटी मोटी घुमणु फिरणु सभु हलंदो हो असांजो। पर अॼु हिते केरु बि कोन्हे दोस्तो। हीअ जार जो मज़ो भाई ये तो किराए पे ही। हाँ, ही हिते ही ढंढ आहे, हिते पखियुनि शिकार ऐं कृषि जो शिकार थींदो आहे ऐं वॾो ओ दोस्तो पोइ ॾाढो त मज़ो ईंदो आहे। राति जो हिते ईंदा आहियूं, कचरी कंदा आहियूं, पोइ मच्छी खणंदा आहियूं, पखी खणंदा आहियूं ऐं ॿियो छा इहो छा बोलते हैं यार हुनखे, छा चवंदा आहिनि, किच ऐं मच्छी पचाईंदा आहियूं, रावड़ो कंदा आहियूं हिते। ॾाढो मज़ो ईंदो आहे असांखे। त शकील पली खे असां चयोसीं पर अॼु भाड़ियो थी वियो, कोन आयो, हू परियां बीठो आहे। उहा शकीला अॼु केरु बि कोन्हे दोस्तो। त पोइ सोचियोसीं पंहिंजी पाण महिनत करियूं ऐं पंहिंजी पाण सां हिकिड़ो मज़ो वठूं, लाइफ जो मज़ो। त पोइ अचो मज़ा लेते हैं दुनिया का। मां पाण मञा थो हू, पर हीअ ढंढ असल असांजे वॾनि खां वठी असांजे वॾनि खां वठी आहे। इन करे हिन ढंढ में असांजो माल वग़ैरह सभु चढ़ंदो आहे ऐं मज़ो बि ईंदो आहे। काफ़ी असीं हिते ईंदा आहियूं, इंजॉय अकेलो घुमण। मुंहिंजा कपिड़ा ख़राब थी विया। पर का बि न आहे, को टेंशन आहे। बचपन जो वरी ॻाल्हियूं विसरी वेंदियूं आहिनि, पर जेसिताईं यादि अचनि था हिन कीअं चढ़िबो कीअं घुमिबो आहे। पर पंहिंजो ब्लॉग पाण जारी रखूं था दोस्तो। कोई नज़र ई कोन थो अचे यार, हितां कीअं सॾु कयो पिया, हाणे उहे बि कोन्हे। छा भॼी आहे ढंढ जो मज़ो।